हाणे आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम कोड़ल कुर्बदार खे त अचे पंहिंजी शाइरी पेश करे। उन खां पोइ लाड़काणे खां कही आयल दोस्त असांजो अता हुसैन गोरड़ साहब तैयार रहे। मथे वेठलनि तमाम सुठे बहितरीन महान कविन ऐं हेठि वेठलनि शाइरनि अदीबनि अदब दोस्तनि खे सलाम। कुछ सिटूं आहिनि ऐं मां मकालो जमो करायो आहे। उथी पयूं ही गैरतूं जेको सिंध ते ही वार थियो आहे उन बारे में आहे। उथी पयूं ही गैरतूं लुछी पयूं ही गैरतूं ही होश जोश जागिया पहाड़ नौजवान थी। हलो हलो अॻियां हलो वतन जवार उसू थियो सपूत सिंध जा सचा सवार बणजी सिंध जी। सपूत सिंध जा सचा सवार बणजी सिंध जी। संभालियो क़ौम खे वरी संभालियो क़ौम खे वरी हक़ीक़तुनि ऐं सच खे निगाह जे अॻियां रखे। जवाब ऐं धिकार जो जवाब बणजी पओ अवी। जवाब ऐं धिकार जो जवाब बणजी पओ अवी। हलो हलो अॻियां हलो अंधो खे लताड़ियो। अॻियां रोशनियूं रहियूं क़रीब मंज़िलूं रहियूं। खया कदम आवाज के कदम कामयाब थव। अॻियां इनकलाब थव अॻियां इनकलाब थव। मेरी नस नस रग रग नाम तेरा। मेरी नस नस रग रग नाम तेरा ब्या नाम घिना त किवें। तेरी सोच में कूजा सिज ताका शाम घिना त किवें। अञा मोहब्बत हुन आगाज की तुम वल अंजाम घिना त किवें। देवे दोस्त बुखारी दौलत सा सुनाम घिना त किवें। बड़ी मेहरबानी दोस्तों। शायरन जो शायर उस्ताद बुखारी। शायरी नफीस एहसासन ऐं जज्बन जे पुरतरनम इज़हार जो नालो आहे। शायरी हैरतुन जहां जो नालो आहे। शायरी तहक जी गूंज ऐं लुड़क जी ख़ामोशी आहे। शायरी जॾहिं जज्बन ऐं एहसासन ॾुखनि सुखनि समाजी अणबराबरियुनि ऐं धरती ऐं उन जे माण्हुनि में मंज़रनि जी कथा शहरी सूरत में बयां करण में कामयाब थी वञे त हक़ीक़त में उहा कामयाबी खेसि आला शायर सां गॾु संदसि ज़ात खे बि काइनात करे छॾे। तख़लीकार माना ख़लकणहार ऐं उहा ख़ासियत ख़ुदा पाक जी आहे। जॾहिं उहा अता या नसीब थिए थी त पोइ ई माण्हू आम मां ख़ासि थिए थो या आर्टिस्ट थिए थो। उस्ताद बुखारी सिंधी शाइरीअ जो उहो सभाग आहे जंहिंजी शाइरीअ जी फणीअ सां सदियुनि ताईं सिंध जी सींध संवारियल रहणी आहे। उस्ताद बुखारी पंहिंजी अलॻि थलॻ ऐं अनोखे मकतबे फ़िक्र जो शाइर आहे। संदसि शाइरीअ में आम माण्हुनि जो एहसास नहायत सादे ऐं सलीस अंदाज़ में बयानु थियल आहे जंहिंखे आम पढ़ंदड़ ऐं ॿुधड़ जल्दीअ में अंडरस्टैंड कयो वञे। शायदि उहो ई सबबु आहे त उस्ताद बुखारी खे ॻायो बि घणो वियो आहे ऐं तकड़ी मञता बि मिली आहे। शहर में मुश्किल ऐं ख़ासि अंदाज़ सां वॾी ॻाल्हि करे वञण बि आर्ट जो हिसो आहे। पर वॾी ऐं मुश्किल ॻाल्हि नहायत सादे आम अंदाज़ में करणु सम्झाइणु बेहद मुश्किल कमु आहे ऐं उहो मुश्किल कमु उस्ताद बुखारी नहायत ई आसान सां सरअंजाम ॾिनो। न सिर्फ़ु सरअंजाम ॾिनो पर ईंदड़ टी ताईं पंहिंजा असर छॾिया जिन उस्ताद बुखारी खे फॉलो कयो ऐं सिंधी शाइरीअ में इज़त ऐं शूरत कमाई। अली दोस्त आजिज़ ऐं अब्दुल गफ़ार तबसुम जो मिसाल ॾेई सघिजे थो। मूंसां मिलंदे त मन वहवा जे न मिलंदे त मन वहवा। ही समूरो गज़ल सिंधी शाइरी ऐं आशिक़ महबूब सां मुखातिब थियण ऐं पंहिंजी साइज़ या औकात में रहण ॻाल्हाइण जो हसीन तरीन इज़हार आहे जंहिंमें सब्र बि आहे तड़प सां गॾोगॾु मिंथ बि आहे बेवसी बि आहे ऐं गुज़ारिश बि आहे। न आहे त अरदाई रोज़ इराडो ऐं दहमान महबूब सां कीअं मुखातिब थियणो आहे उहो उस्ताद खां वधीक केरु बयानु करे। उस्ताद बुखारी जी शाइरी निमाणी ऐं नेठाई वारे अंदाज़ बयान खे हर दिल क़बूल कयो। संदसि शाइरी में फनकाराना तंज़ बि किथे किथे मिले थो पर इहो आहे
ॾाढो दिलकश ग़ालिब वांगुरु उस्ताद बुखारी बि तंज़ में तीर रखी शेर में चयो हो, असां कुछो ई कीन अवां शर्मायो छो, उगी छॾियो रुखसार पसीनो आयो छो। इहा ॻाल्हि बज़ार आम आहे, पर महबूब जी पंहिंजे अमल खे पछताव में पसीनो पसीनो थी वञणु महबूब जी आला ज़रफ़ी जो इज़हार बि आहे त पछताव फ़क़ति ज़रफ़दार खे थींदो आहे। ॿिए तरफ़ आशिक जे दरिया दिली बि क़ाबिल दीद आहे त कल बेवाजिबी जो इज़हार न दाह न कूक न ॾोरापो न दड़को, पर शहर में कल पुछाणो ऐं हुजत सां भरपूर तंज़ नई तरार जे ज़ख़्म खां घटि कोन्हे। उस्ताद बुखारी या जज़्बाती इमोशनल या जज़्बाती फ़क़ति सिंध जे मामलनि ऐं मसइलनि ते नज़र अचे थो, ऐं जज़्बाती हुजे बि छो न, सिंध जो हलाली पुट जो आहे। अग़यार सां इक़रार इहो कीअं थींदो ऐं यार खां इनकार इहो कीअं थींदो। उस्ताद बुखारी खे खणी दफ़न करियो धरतीअ खां मगर धार इहो कीअं थींदो। पाण सभु उन ॻाल्हि जा साखी ऐं गवाह आहियूं त बुखारी पंहिंजी समूरी ज़िंदगीअ में दुश्मन सां को वाइदो कोन कयो ऐं यारनि ऐं महबूबनि सां लेखो संदसि ख़मीर में हुयो ई कोन। ऐं हाणे जॾहिं वतन जे महबूब मिटीअ में मदफून आहे त मरी बि पंहिंजे कौल ते क़ाइमु आहे, त शाल सिंध जा समूरे अहले शऊर ऐं अहले दिल मिटीअ जे मान ऐं मोहबत में उस्ताद बुखारीअ जा सरखुरू ऐं सोभारा रहनि त धरती उन जे माण्हुनि जा अंज उभरी न सघनि। यार ज़िंदा सोबत बाक़ी। अवां सभिनि जी वॾी महिरबानी। साईं वॾी महिरबानी। महफ़िल में माठार छाइंजी वियो, थोरो महफ़िल खे गरमायूं था। ऐं गुज़ारिश कंदुसि असांजे बहितरीन रागी साईं कादिर सिंधी जे साज़ीदनि खे त हू पंहिंजा मथे साज़ लॻाइनि, त पोइ साईं कादिर खे असीं ॿुधंदासीं। ऐं हाणे आऊं गुज़ारिश कंदुसि मारू जमाली खे त अचे पंहिंजी शाइरी पेश करे। मारू जमाली खां पोइ असीर इम्तियाज़ तयारु रहे। साईं हिकिड़ो नज़म आहे। हलो अॼु वतन जे पहाड़नि खे चइजे, हलो अॼु वतन जे पहाड़नि खे चइजे त हू पंहिंजी धरतीअ जा रखवाल बणजनि। हलो अॼु वतन जे पहाड़नि खे चइजे त हू पंहिंजी धरतीअ जा रखवाल बणजनि। हरण जीअं आज़ाद तंजे मथां विखूं चार खणजनि त तारीख़ में पंहिंजूं ॻाल्हियूं त ॻणजनि। हलो अॼु वतन जे पहाड़नि खे चइजे त हू पंहिंजी धरतीअ जा रखवाल बणजनि। हरण जीअं आज़ाद तंजे मथां विखूं चार खणजनि त तारीख़ में पंहिंजूं ॻाल्हियूं त ॻणजनि। हलो अॼु त काछे जे ॼालियुनि खे चइजे, हलो अॼु त काछे जे ॼालियुनि खे चइजे त हू पंहिंजा पेरूं ॾियणु बंदि न कनि। भली शहरी लेखक वॾेरो न खाए, भली ॼाल जी छांव सीने न लाए। हलो अॼु कचे में त बबरनि खे चइजे, हलो अॼु कचे में त बबरनि खे चइजे त हू पंहिंजा पलड़ा वॾा सेल आणे। सिंधूअ जी ही तहज़ीब मिटजण जे टाणे वेकाऊ वॾेरनि अदीबनि जे मुंहं में वहाए कढनि। हलो अॼु कचे में त बबरनि खे चइजे त हू पंहिंजा पलड़ा वॾा सेल आणे। सिंधूअ जी ही तहज़ीब मिटजण जे टाणे वेकाऊ वॾेरनि अदीबनि जे मुंहं में वहाए कढनि। हलो अॼु भिटाई खे गॾिजी चऊं त साईं तंबूरो खणी आओ तूं, असीं कंध सदके उन्हीअ तां कयूं। हलो अॼु भिटाई खे गॾिजी चऊं त साईं तंबूरो खणी आओ तूं, असीं कंध सदके उन्हीअ तां कयूं। हलो अॼु त वाहेरे वरंदड़ पखियुनि लाइ, हलो अॼु त वाहेरे वरंदड़ पखियुनि लाइ या कारियूं थी मरंदड़ सखियुनि लाइ बंदूकुनि खे रोकियूं, कुहाड़ियुनि खे रोकियूं। हलो हलो अॼु त वाहेरे वरंदड़ पखियुनि लाइ, हलो अॼु त वाहेरे वरंदड़ पखियुनि लाइ, हलो अॼु त कारियूं थी मरंदड़ सखियुनि लाइ बंदूकुनि खे रोकियूं, कुहाड़ियुनि खे रोकियूं। झुगियुनि खे लॻनि तन उमाड़ियुनि खे रोकियूं, झुगियुनि खे लॻनि तन उमाड़ियुनि खे रोकियूं। इहो सभु की थींदो तॾहिं साथियो
जॾहिं पाण मज़दूर हारीअ सां गॾु। इहो सभु की थींदो तॾहिं साथियो जॾहिं पाण मज़दूर हारीअ सां गॾु ऐं काले जी नींगर ऐं नारीअ सां गॾु ऐं काले जी नींगर ऐं नारीअ सां गॾु उथी सभु खड़ा थियूं पका के घड़ा थियूं त पोइ हर का सोहणी तरी सीर वेंदी। उथी सभु खड़ा थियूं पका के घड़ा थियूं त पोइ हर का सोहणी तरी सीर वेंदी। अचो हाणे सोहणियूं ॿुॾण खां बचायूं, अचो हाणे सोहणियूं ॿुॾण खां बचायूं। महिरबानी साईं। साईं असीर इम्तियाज़ की गुज़ारिश आहे त पंहिंजी शाइरी पेश करे। महिरबानी। मूं वटि मकालो हुयो पर टाइम जी निस्बत सां मकालो मूं जमो करायो आहे ऐं उहो मकालो मुंहिंजो अॼोकी सिंधी एक्सप्रेस अख़बार में बि आहे। सिर्फ़ु 64 उस्ताद फ़िकिर तुंहिंजो आयाद फ़िकिर तुंहिंजो, उस्ताद फ़िकिर तुंहिंजो आयाद फ़िकिर तुंहिंजो, तारीख़ जे वर्कनि में आबाद फ़िकिर तुंहिंजो। हर ख़्याल अज़ीज़ जियां हर गीत बि घर भाती, हर ख़्याल अज़ीज़ जियां हर गीत बि घर भाती। तख़लीक़ अमड़ तुंहिंजी औलाद फ़िकिर तुंहिंजो, तारीख़ जे वर्कनि में आबाद फ़िकिर तुंहिंजो। महिरबानी। साईं असांजे दादू जो सीनियर रागी मोहतरम कादिर सिंधी साहब ऐं ॿियो असांजो सीनियर साथी रागी दोस्त साईं असलम राही ही पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। साईं वारनि जे लाइ हिकिड़ी भरपूर ताड़ी वॼायो। हेलो तहरीर खे तरार बनायूं बची पऊं, कूकार खे कटार बनायूं बची पऊं। गदार पंहिंजा दोस्त थियनि थुक हणी छॾियूं, जूझार पंहिंजा यार बनायूं बची पऊं। उस्ताद बुखारी जी कौमी गीत पेशे खिदमत आ। कच्चे काछे पलिया शेर इहे जो धगो था
इन्हनि जा ज़माने हो चुमिया पेर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे कचे काछे पलिया शेर आहिनि इहे जोधा दोधा कश्मीरी शेर आहिनि इन्हनि जा ज़माने हो चुमिया पेर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि किरन था त घर ते खिवण थी किरन था उथन था त दर दर त ओथर उथन था डुकन था त नेगा जिबन जी डुकन था उतारा पुछन था उतारा पुछन था विचारा पुछन था इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे कचे काछे पलिया शेर आहिनि इहे दोधा जोधा सिंधी शेर आहिनि इन्हनि जा ज़माने हो चुमिया पेर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे जिन खां परमार पहरन छिरके इहे जिन खां डहका फाड़न खड़के इहे जिन खां मुनफार खादा में लर्ज़े अखियुनि शोला शोला अखियुनि शोला शोला हो पासो भाला भाला इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे कचे काछे पलिया शेर आहिनि इहे दोधा जोधा सिंधी शेर आहिनि इन्हनि जा ज़माने हो चुमिया पेर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि कतरा ही दरिया ही सागर सखारा ही झोंका ही झोला ही ओथर सखारा ही गंभरू ही बोढ़ा ही लश्कर सखारा हथन में हथोड़ा ओ हथन में हथोड़ा ओ बुलंदे कुहाड़ा इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे कचे काछे पलिया शेर आहिनि इहे दोधा जोधा सिंधी शेर आहिनि इन्हनि जा ज़माने हो चुमिया पेर आहिनि इहे केर आहिनि इहे केर आहिनि इहे केर
साईं मुंहिंजा लख कुर्ब ऐं असांजी ख़ुशकिस्मती जो महान उस्ताद महान शाइर इज़त माब उस्ताद बुखारी साहब जिन जी वर्सीअ में असांजी ये दाख़िला असांजी ड्यूटड़ी मन क़बूल पे सुठा सुठा शाइर हज़रात वेठा आहिनि अदीब मुफ़क्किर साईं अली दोस्त आजिद साहब जिन सभिनी दोस्तनि जी महिरबानी जहिड़ो हाल पेश करियां। मारू मिट मली रजा सफाई परख्यास मारू मिट मली रजा सभई परख्यासूं सोखिय भाए सबको ओखिय तू ही तू मौला मथामू बुढ़ो मलाहिज बाज जो सिंधी बोली कौमी बोली उस्ताद सजल बेदिल जी बोली ताजल शमशेर नूरुल हुदा जी बोली सचल सामी शाह जी बोली अदल अयाज ताजल जी बोली उस्ताद जी बोली ऐं अल्लाह दाद जी बोली ही सब नाला उस्ताद बुखारी साहब जन पाण पंहिंजी पोइट्रीअ में हिकिड़ी तारीख़ रक़म करे विया आहिनि। बेली बचायो मुंहिंजी बोली बेली बचायो मुंहिंजी बोली सिंधी बचायो मुंहिंजी बोली बेली बचायो मुंहिंजी बोली सिंधी बचायो मुंहिंजी बोली बेली बचायो मुंहिंजी बोली सिंधी बचायो मुंहिंजी बोली जियो जियारो पंहिंजी बोली मचो मचायो पंहिंजी बोली बेली बचायो मुंहिंजी बोली सिंधी बचायो पंहिंजी बोली मचो मचायो पंहिंजी बोली जियो जियारो पंहिंजी बोली बेली बचायो मुंहिंजी बोली सिंधी बचायो पंहिंजी बोली बोली बोली
मुंहिंजी ॿोली, सिंधी बचायो पंहिंजी ॿोली, ॿेली बचायो मुंहिंजी ॿोली, सिंधी बचायो पंहिंजी ॿोली, जियो जीआरियो पंहिंजी ॿोली, मचो मचायो पंहिंजी ॿोली, ॿेली बचायो मुंहिंजी ॿोली, सिंधी बचायो पंहिंजी ॿोली, ॿोली, ॿोली। बचायो मुंहिंजी ॿोली, सिंधी बचायो पंहिंजी ॿोली, जियो जीआरियो पंहिंजी ॿोली, मचो मचायो पंहिंजी ॿोली, ॿेली बचायो मुंहिंजी ॿोली, सिंधी बचायो पंहिंजी ॿोली, ॿोली, बचायो मुंहिंजी ॿोली, सिंधी बचायो पंहिंजी ॿोली, ॿेली बचायो पंहिंजी ॿोली, सिंधी बचायो पंहिंजी ॿोली, मचो मचायो पंहिंजी ॿोली, जियो जीआरियो पंहिंजी ॿोली, ॿेली बचायो मुंहिंजी ॿोली, सिंधी बचायो पंहिंजी ॿोली, ॿेली बचायो मुंहिंजी ॿोली, सिंधी बचायो पंहिंजी ॿोली, ॿोली। मेहरबानी साईं असलम राय साहब तव्हांजी महिरबानी ऐं ही गीत संगीत जी महफ़िल जारी सारी रहंदी। असांजा इलाही सारा फनकार तमामु सुरीला रागी इंतज़ार पिया कनि। असांजो भाउ ग़ुलाम शबीर इंतज़ार में आहे, अदो बालक सिंधी इंतज़ार में आहे ऐं सजाद सोलंकी भाई साहब सिंध मंज़ूर सखीरानी साहब इंतज़ार में आहे। सभई आहिनि, सभिनी खे हिन प्रोग्राम में शामिल कंदासीं। पर असांजी भेण हिकिड़ी वेठी आहे, शाइर आहे सनम सिंधू बंबरो, ख़ैरपुर यूनिवर्सिटी जी टीचर आहे, जेका असांजे हिन प्रोग्राम में ख़ैरपुर खां आई आहे। उनजे लाइ भरपूर ताड़ी वॼाए अचे पंहिंजी शाइरी पेश करे। असांजी भेण सिंधू सनम सिंधू बंबरो, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जी टीचर ऐं संदसि किताब बि लिखियलु आहे, तोखे सारे साह किताब जी लेखिका बि आहे। अचे पंहिंजी शाइरी पेश करे। महिरबानी। मां पंहिंजो गज़ल पेश कंदसि। सदियुनि सालनि खां ओ सिंध में तुंहिंजो अन्याय जारी आहे। सदियुनि सालनि खां ओ सिंध में तुंहिंजो अन्याय जारी आहे। वॾेरा सोच ऐं किरदार तुंहिंजी दिलि बेकारी आहे। मथां दुख धरती आहे, हलाए पियो हर पोरियत। मथां दुख धरती आहे, हलाए पियो हर पोरियत। मगर मकरूज़ छो बार हो रहियो तुंहिंजो हारी आहे। धणी हिन देश जा नाहक पियो हर गाम माराई। धणी हिन देश जा नाहक पियो हर गाम माराई।
कदूरत बाह तो हन हंद ते वडेरा रोज़ बारिया कॾहिं ज़ालिम ऐं ज़ुल्मत जी पुॼाणी चओ ख़ुदा थींदी कॾहिं ज़ालिम ऐं ज़ुल्मत जी चओ पुॼाणी ख़ुदा थींदी इहो अन्याय अभरनि ते रहियो विख विख ते भारी आहे सनम में मारुही आहे सनम में बागुली बाई सनम में मारुही आहे सनम में बागुली बाई सनम जी सरकशी ॾिसजां हीअ सिंधड़ीअ जी नारी आहे सदियुनि सालनि खां वो सिंध में तुंहिंजो अन्याय जारी आहे वॾेरा सोच ऐं किरदार तुंहिंजी दिलि बेकारी आहे। हाँ महिरबानी साईं थोड़ी वज़ाहत इहा बि कंदा हलूं त उस्ताद बुखारी जूं जेके बि वर्सियूं थियूं आहिनि हिन वक़्त ताईं ऐं जेको मवाद असां वटि गॾु थियो आहे असांजा अदीब लेखक जेके मकाला खणी ईंदा आहिनि ऐं उहे असां हिन वक़्तु सहेड़ण जी कोशिशि कई आहे। हिकिड़ो किताबु उस्ताद बुखारीअ ते मुख़्तलिफ़ मकालनि ते मुश्तमिल सिंध जा बहितरीन मकाला उन में शामिल आहिनि जेको सिंधी अदबी बोर्ड वटि लिखाई छपाई जे लाइ उते असां पेश कयो आहे ऐं इंशाअल्लाह जल्द उन्हनि चयो आहे इंशाअल्लाह छपाए असीं तव्हांखे ॾींदासीं ऐं उनजी बि हिकिड़ी तक़रीब असां इंशाअल्लाह जल्दी कंदासीं त उस्ताद बुखारी धरती धणी शाइर उन किताब जो नालो आहे जंहिंमें जेके बि मकाला असां वटि मिलनि था उहे दोस्त अदीब जेके आहिनि असां वटि अञा बि घणा दोस्त आहिनि जेके असां वटि जमो नथा कराइनि ऐं पंहिंजो मकालो खयूं हलिया वञनि था चवंदासीं कापी कान्हे असां वटि उन्हनि खे गुज़ारिश आहे महिरबानी करे पंहिंजे मकाले जी कापी ज़रूरु जमो करायो तव्हांजो वरी इंशाअल्लाह वरी ॿियो किताबु जेको ईंदो उस्ताद बुखारी अदबी काउंसिल जो वरी उन में तव्हांजो मकालो उन में शामिलु हूंदो ऐं आऊं हाणे गुज़ारिश कयां थोरो स्टेज तरफ़ बि वधिणो आहे छाकाणि त स्टेज जा जेके महिमान आहिनि तमामु परे जा के हैदराबाद जा के लाड़काने जा उन्हनि खे बि वक़्तु ॾियूं त जीअं ही जेके वेठा आहिनि घटि में घटि उस्ताद खां वाक़ुफ़ु थी सघनि उस्ताद जो फ़िक्र ऐं पैगाम हे जेको खणी आया आहिनि दोस्त तव्हां ताईं पहुचाइनि त आऊं गुज़ारिश कयां हैदराबाद खां असांजो नई टी जो तमामु भलो लेखक बहितरीन मुक़रर बहितरीन शाइर साईं अनवर सागर कांदड़ो साहिबु तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में अचे उस्ताद बुखारी ते कुछ लफ्ज़ कुछ शायरी तव्हांजे साम्हूं पेश करे प्रोफेसर अनवर सागर कांदड़ो साहब। खाक बुखारी तोते थदड़ी माक वसे खाक बुखारी तोते थदड़ी माक वसे शोला पिया था निकरन तुंहिंजे शेरन मां सिंधु बारण मंछुर कींझर मूलाए आहिनि आबे हयात सिंधु बारण मंछुर कींझर मूलाए आहिनि आबे हयात नीलई दजला गंगा जमुना पवित्र धारा विसरी विया भूरा नासी भींड हितां जा छाजी चांदी छाजो सोन भूरा नासी भींड हितां जा छाजी चांदी छाजो सोन थरजी वारी चिल्के वारी चंड सितारा विसरी विया सिंध सां अहिड़ी जिंद अड़ी जो ॿिया दिल वारा विसरी विया जिए सिंध सदा जिए ॿिया सभु नारा विसरी विया। मुंहिंजा स्टेज ते वेठल मानायता महिमानो ऐं हेठि वेठल अहिड़ा ई मानायता दोस्तो हक़ मौजूद दोस्तो अॼु असां इकबाल रिंद वांगुर हाज़िरी पेश करण आया हूँ बिल्कुलु ईअं जीअं कलंदर लाल शहबाज जी दरगाह ते मेले दौरान उन जा पांधीअड़ा हाज़िरी ॼणाईंदा आहिनि अक़ीदत में हीअ उस्ताद सां अक़ीदत आहे कंहिं बि अज़ीम शाइर खे भेटण लाइ हुन में लातादाद ख़ूबियूं ॾिसबियूं आहिनि ॿोली हुजे त उस्ताद सिंधी ॿोली अहिड़ी इस्तेमालु कई आहे ठेठ साहितीअ जी जो तव्हां हैरान थी वेंदो जेके करिश्मा कया आहिनि उस्ताद ॿोलीअ जा फ़िक्र में बि उस्ताद जी शाइरी तमामु ऊची बीठी आहे जज़्बे ऐं जोलान में बि उस्ताद जी शाइरी करख बीठी आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कतील शफ़ाई जी शाइरी बरसगीर में तमामु घणी ॻाई वई आहे उनजो वाहिद सबब इहो त कतील शफ़ाई पहिरियां उहो फनकार हो मौसीक़ी ॼाणंदो हो मौसीकार हो धुनूं ठाहींदो हो पोइ जॾहिं हुनखे शाइरी जी ज़रूरत पई त शाइर देरि सां शाइरी ॾींदा त हुन चयो त मां पाण शाइर थी वञा
ऐं हाणे ॾिसो तव्हां कतिल शफ़ाई जी शाइरी केॾी मशहूरु वई जो हिंदुस्तान में जेके ग़ज़ल गो फ़नकार आहिनि जगजीत या मिताली उहे बि अॼु ॾींहं ताईं कतिल खे ॻाइनि था। उस्ताद जी शाइरी छाकाणि उस्ताद पाण न रुॻो आर्टिस्ट हो, ड्रामा पेश कंदड़ हो, अदाकार हो, मुक़रर हो, चॿे चिथे शेर पढ़ंदो हो, पर मौसीक़ीअ जो ॼाण हो। मां अॼु हिकिड़ी प्रैक्टिस कई घर में वेही त हिकिड़ो शेर पढ़ियुमि। उहो शेर हो गुफ़्तगू गुफ़्तगू, उहो 4 दफ़ा पढ़ियुमि ॿारनि जे साम्हूं, गुफ़्तगू 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 गुफ़्तगू। ॿारनि चयो ॻाईंदो या माना उस्ताद जा शेर ॾिसंदो न तव्हां, रूबरू 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 रूबरू, ईअं लॻंदो त मौसीक़ी आहे। वरी तव्हां ॾिसंदो त जीअं मिसाल तौर हटकी उस्ताद जो न हटकी आख़िर, या नसरी नसरी, या वरी आरज़ू 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 आरज़ू, इहे उस्ताद जा गीत आहिनि। तव्हां ॾिसंदो त हुन में मौसीक़ियत आहे। असां ॾिसंदा आहियूं त सुबुह जो मां रेडियो जॾहिं ॿुधंदो आहियां त घणे या घणा कलाम सचल जा ॻाया वेंदा आहिनि या उस्ताद जा। हालांकि शाह लतीफ़ वॾो शाइर आहे, पर इहा ॻणप मुंहिंजी 8-10 सालनि खां जारी रही त सचल छो थो ॻाइजे। सचल ते बि इहो इल्ज़ाम हो त वज़न में हुनजी शाइरी पूरी न आहे। उस्ताद लाइ इक़बाल बि ॻाल्हि कई, ॿियनि बि ताईं चवनि था माण्हू, उस्ताद वज़न लाइ एॾा घणा तजुर्बा कया आहिनि। ताज सां रस्ते में ॻाल्हाईंदो आयुसि त मुंहिंजो हिकिड़े PhD कई आहे बर वज़न ते, उहो चए थो त उस्ताद घणे खां घणा घाड़ेटा ऐं घणे खां घणा वज़न इस्तेमालु कया आहिनि। त ताज चयो त अयाज़ बि घणा कया आहिनि। त हिननि ॿिन्ही अज़ीम शाइरनि जेके असांजा शींहं शाइर आहिनि, उन्हनि में उस्ताद बुखारी हिकिड़ो शींहं शाइर आहे जंहिं घणे खां घणा वज़न इस्तेमालु कया आहिनि, वॾा तजुर्बा कया आहिनि। अज़ीम शाइरनि लाइ ज़रूरी आहे, जीअं अयाज़ जेको आहे अंग्रेज़ी शाइरी जो मुतालियो कयो, वेस्टर्न अदब जो, त असांजे सिंध जे शाइर लाइ ज़रूरी आहे त उहो हिंदुस्तानी अदब ऐं अजम जो अदब माना फारसी शाइरी उन ॾे रुजू करे। उस्ताद फारसी शाइरी पढ़िया, उस्ताद उन जी ततबाब कई आहे, उस्ताद उन जी तरहुनि ते बि शाइरी कई आहे फारसी। ऐं उस्ताद मां 2 साल अॻु में मकालो पढ़ियो, उस्ताद ऐं उर्फ़ीअ जी शाइरी जो तक़ाबली जाइज़ो, उन में फारसी शाइरी जो तक़ाबली जाइज़ो हो, त उस्ताद उर्फ़ीअ जो वेझो हो। वरी तव्हां ॾिसंदो उस्ताद कबीर जो मुतालियो आहे, उस्ताद जो मीरा जो मुतालियो आहे, मतिलबु तमामु वसी मुतालियो आहे उस्ताद जो। अज़ीम शाइर लाइ ॾिसबो आहे त हुनजो पंहिंजी जेका आहे ॿोली या उन खां सवाइ जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि उन्हनि जी ॿोली जो केतिरो मुतालियो आहे। उहे वॾियूं ॿोलियूं जेके आहिनि उन में उस्ताद जी शाइरी कर खयो बीठी आहे। वॾो उस्ताद अली दोस्त खे बि चयो त मुंहिंजो हिकिड़ो ई इश्क़ आहे, उहा शाइरीअ सां आहे। ऐं तव्हां जेकॾहिं रुगो शाइरी लाइ इश्क़ कंदो त तबाह थी वेंदो, ॿियो बि को इश्क़ कजो। मूंखे उमिरियूं हुजनि हा 100 सुहिणा, उस्ताद चयो आहे न, मूंखे उमिरियूं हुजनि हा 100 सुहिणा। सो उस्ताद जी शाइरी मौसीक़ीअ जे हवाले सां इन करे घणो ॻाए थी वञे ऐं ईअं सचल जी ॻाए थी वञे त उस्ताद मौसीक़ी ॼाणंदो हो। अॼु मां जेको फ़नकारनि खे ॿुधो आहे ऐं उन्हनि खे गुज़ारिश इहा कंदुसि त जेकॾहिं शाइरीअ जे फ़िक्र खे सम्झनि, मिसाल तौर ज़िंदगी छा वञी बची आहे, उन ते तेज़ धुन जेकॾहिं ठाहींदो त उहा मज़ो न ॾींदी। उस्ताद जी पंहिंजी धुन ठहियल आहे जेका सिलो आहे ऐं ॾुख वारी आहे। जॾहिं ज़िंदगी बची न आहे त उहा ॾुख वारी ॻाल्हि थींदी। त धुनुनि जी वॾी खोट आहे। जेकॾहिं असां धुनुनि जो पुराव कयूं त उस्ताद खे या असां ॿियनि शाइरनि खे पेश करे सघूं था। ॿी ॻाल्हि त असांजे पाकिस्तान या हिंदुस्तान जे शाइर जेके अज़ीम शाइर सूफ़ी शाइर हुआ, उन्हनि जी वरी सिंधीअ सां गॾु सराइकी शाइरी बि आहे। जीअं बुले आहे, फरीद आहे, सचल आहे। सचल खे हफ़्ज़ ज़बान बि चयो थो वञे, पर हफ़्ज़ ज़बान न आहे। त उन्हनि जी सराइकी शाइरी बि आहे। त मुल्तान जेका अदब जी तारीख़ आहे उन में उस्ताद बुखारी जो ज़िक्र कयो वञे थो। उस्ताद बुखारी जेका सराइकी शाइरी आहे उहा बि तमामु घणो ॻायो वञे थी ऐं शबीर तमामु घणो ॻाए थो, उस्ताद जे फ़िक्र खे सम्झे थो। ऐं उस्ताद जी शाइरी सराइकी शाइरी बि अहिड़ी आहे जीअं सिंधी शाइरी आहे, उन में क़ौमियत बि आहे। जीअं हिकिड़ो उस्ताद जो शेर आहे त बलबल जानी कितना बलसां, बलबल नेट उझाम बेसां, ए महफिल तेरे नाल जुड़ी में कीती कूक कलाम बेसां, जित बेसां उस्ताद बुखारी चाती तेरा नाम बेसां। साॻी तरह सिंधी शाइरी में उस्ताद जेके प्यार जूं ॻाल्हियूं कयूं, मोहबत जूं ॻाल्हियूं कयूं, जीअं साईं इनाम शाह करे इहो ॻाल्हि चुमन वारी मोहबत वारियूं, त हुन चुमियूं ॾींदे चयो ड्रो थी, हुन चुमियूं ॾींदे चयो ड्रो थी, चयुमि मींहं जो महिराण में मापो न कर।
आशिकीअ जो ऐश कुछ अॻिते बा लुत्फ में शामिल रुगो बोसो न कर या प्यार वींदड़ मुसाफ़िर खे एॾो न ॾे खोड़ सदमा न ॾे ही त सदमो न ॾे छद शोखीअ जे कंडनि मां गुज़री वञा मुर्की मुर्की चंबेली जो लोढ़ो न ॾे। या उस्ताद चयो आहे त सगो बि न आहे संगर बि न आहे छिना ही नातो छिनी न सघंदुसि सरी रता खल लही न सघंदी बदन मझां दिल कढी न सघंदुसि वरी वरी छो करी थी पार त गयूर थञ ते यकीन रख तूं तरार कंहिंजी सही सघां थो मयार तुंहिंजी सही न सघंदुसि। तव्हांजी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी साईं। हाणे वरी हिकु दफ़ो हलूं था संगीत जे तरफ़ ऐं हिकिड़ो आइटम ॿुधंदासीं। उस्ताद बुखारी जो महिमान असांजो रागी आयो आहे भाननि खां सैयद कामरान अली शाह चवनि था हुनजो नालो आहे मूंखे साम्हूं नज़र या किथे वेठल आहे जिते बि आहे महिरबानी करे अचे। सैयद कामरान अली शाह भान सैदाबाद खां असांजो रागी आहे। उस्ताद बुखारी जो हिकिड़ो कलाम पेश कंदो उनखां पोइ वरी हिकिड़ो मुक़रर मथां स्टेज तां ईंदो ऐं उनखां पोइ असांजो वरी रागी वेठा आहिनि छा माशाल्लाह इंतज़ार में असां हुननि जो इहो महसूसु कयूं था त हुननि जी कहिड़ी कैफ़ियत हूंदी। ज़ाहिर हेतिरो पिंडाल भरियो पियो आहे हू चाहिनि था त उस्ताद जो कलाम तव्हांजे साम्हूं असां पेश कयूं। असांखे अहसासु आहे हुननि जो ऐं शाइर बि इंतज़ार में आहिनि पर शाइरनि खां जेकॾहिं मूंखे माज़रत मुंहिंजी क़बूलु कनि त असां अॼु राग उस्ताद खे राग में ॿुधूं ऐं उस्ताद जूं ॻाल्हियूं जेके मकाला पेश थियनि था तकरीरूं इहे ॿुधियूं जेकॾहिं शाइर माफ़ करे सघनि त जेकर माज़रत क़बूल कनि त असां उस्ताद खे कलाम में ॿुधूं ग़ुलाम शबीर खे ॿुधूं सजाद सोलंगी खे ॿुधूं बालक सिंधी खे ॿुधूं उस्ताद मंज़ूर सखीरानी जेको जिन जा साजिंदा वेठा आहिनि इंतज़ार में आहे असांजे में त असां इन्हनि खे ॿुधूं। जेकर मुंहिंजी माज़रत क़बूल कनि त मां चाहियां थो त असां अॼु हिननि खे ॿुधूं। सैयद कामरान अली शाह तव्हांजे साम्हूं स्टेज ते वेठल आहे। मां सम्झां थो उस्ताद बुखारी जो बहितरीनु कलाम तव्हांखे ॿुधाईंदो उनखां पोइ वरी सिलसिलो हलंदो जेसि ताईं फजर जी आज़ान ईंदी तेसि ताईं तव्हांजो साथ बि रहंदो इंशाअल्लाह तव्हां सां गॾु हलंदासीं। उस्ताद जे इश्क में उस्ताद जी मोहबत में हिकिड़ी भरपूर ताड़ी थी वञे। महिरबानी।